ओसी रिपोर्ट अहमद रोदनानी हक न्यूज़। जूही रमज़ानुल मुबारक की आमद से कबल महंगाई में रिकॉर्ड इजाफा। जूही में सब्जी, फल, मुर्गी, मछली, दीगर खाने पीने एशिया की कीमतें बढ़ गई हैं। अवाम परेशान, हुक्मरानों से नोटिस लेने का मुतालबा किया है। वीओ रमज़ानुल मुबारक के करीब आते ही सब्जी, फल, मुर्गी, मछली, दीगर एशिया खुर्दनशों की कीमतें आसमान से बातें चढ़ने लगी। कम तोड़ महंगाई ने अवाम का जीना मुहाल कर दिया। मेहनत कश एक वक्त की रोटी के लिए परेशान है। 60 मेहनत कश के दिहाड़ी 1000 रुपया है, मगर महंगाई की वजह से अखराजात बढ़ गए हैं। हुक्मरान अवाम की रिलीफ देने के बजाय आपस में लड़ने में पूरे हैं। महंगाई इतनी बढ़ गई है कि गरीब अवाम सब्जी, फल, मुर्गी, आटा, एशिया खुर्दनशो खरीद नहीं सकते। रमज़ानुल मुबारक के बाबरकत माह में रोज़े की सहरी और इफ्तारी भी करना मुश्किल होगा। उन्होंने हुक्मरानों से रमज़ानुल मुबारक माह में अवाम की रिलीफ देने का मुतालबा किया। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर खानपुर थाने जो मुंशी दोस्त गुलाम अब्बास सेठार जी अमर जी वफात ताज़ियत कंदे साफ़ी उस्ताद रियाज़ अली मीरानी, हाफिज़ बशीर अहमद सेठार, अब्दुल गनी सेठार, नबी बख्श सेठार, मोहम्मद यासीन सेठार, काशिफ अली सेठार ऐं बिरादरी जे मौजूद शख्सियतन दुआए मग़फ़िरत कंदे अल्लाह पाक अमर के जन्नतुल फिरदौस अता फरमाए। आमीन सुम आमीन। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर जी सिंध मां शिकारपुर पारां वधंदड़ बदअमनी धाड़ेल राज शहीद राफ़िया जे कातलनि जी गिरफ़्तारी, सिंध जे ज़मीननि जी नीलामी ऐं सिंधु दरिया ते धारी ख़िलाफ़ असदुल्ला सुमरो इमरान मंगी जी अॻवानी में मीरानी बाग खां प्रेस क्लब शिकारपुर अॻियां एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो, जिते मुक़ररनि ॻाल्हाईंदे चयो त शिकारपुर समेत सॼे सिंध बदअमनीअ जी बाहि में भड़की रही आहे। माण्हुनि जी जान ऐं माल महफ़ूज़ न आहे। रोड ऐं रस्तनि ते धाड़ेलनि जो राज आहे। हर तरफ़ बदअमनी जो राकास आहे। वापारी दुकानदार तहफ़ुज़ न हुजण करे शहर छॾण ते मजबूर आहिनि। ॿी तरफ़ सिंध जी ज़मीननि जी नीलामी ऐं दरिया ते गैर क़ानूनी कब्ज़ो असांखे मंज़ूर न आहे। उन मौक़े ते अवामी जिदोजहद कमेटीअ जो सदर असगर सेठार, अली असगर पहोड़, अब्दुल समी भट्टी, पैरा मेडिकल अॻवान एजाज़ काके पोटो, हुमैर चांडियो, अब्दुल जब्बार मीरानी मिस्त्री, नवाज़ मीरानी, मीर हकड़ो, गुलाब जाफ़री, वाजिद शेख, एहसान रिंद, खैरल सुमरो, तालिब देशी, अब्दुल समी दायो, तालिब देशी समेत समें कारकुननि ऐं शहर वासियुनि शिरकत कई। झरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाइत अनवार फाउंडेशन जी अॻवाननि जे तरफ़ां नई बारान पुल ठटो जेका मुकमल तबाह थी चुकी आहे, जंहिं तां ताज़ो सामान सां भरियल ट्रक किरी पई ऐं लोड गाॾियूं गुज़रण जे करे पुल नाकारा बणिजी वई आहे। उन सिलसिले में तनवार फाउंडेशन जे अॻवाननि चेयरमैन शरीफ़ गुल ख़ास केली, जनरल सेक्रेटरी गुल हसन बहराणी, जॉइंट सेक्रेटरी शब्बीर शोरो, ऑफिस सेक्रेटरी मोहम्मद ख़ास केली खजानची, सदरो ख़ास केली, यूनियन काउंसिल झरक जे डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर गुलाम नबी बबर, सियासी समाजी अॻवान शबीर शोरो, अनवर टेंगो ऐं ॿियनि आसपास जे ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत करे एहतजाज कयो। उन मौक़े ते जनरल सेक्रेटरी गुल हसन बहराणी, डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर गुलाम नबी बबर ऐं सियासी समाजी अॻवान शेर शोरो ॻाल्हाईंदे चयो त वस वारनि MPA ठटो, MNA ठटो, DC ठटो ऐं SSP ठटो खे गुज़ारिश करियूं था त ठटो रोड तां गुज़रंदड़ वज़नी गाॾियूं फुल फोर बंदि कयूं वञनि, छो त उन्हनि गाॾियुनि रोड तबाह करे छॾियो आहे। रोज़ बरोज़ एक्सीडेंट थियनि था ऐं समें माण्हू मरनि था ऐं पुल तबाह थियण जो बि असल कारण वज़नी गाॾियूं आहिनि, जंहिंखे बंदि कयो वञे ऐं पुल बिल्कुलु ख़तमु आहे। अॻिते हली को वॾो नुक़सानु थी सघे थो, उन जे करे नई पुल तामीर कराए ॾिनी वञे। शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी जे JUI ज़िले शिकारपुर जे तरफ़ां ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल्ला महर, मौलाना अब्दुल बारी शेख, कारी मुजीब रहमान मदनी, मौलाना मोहम्मद तैयब मेखो ऐं ॿियनि जी अॻवानी में शिकारपुर ज़िले में वधंदड़ धाड़ेल राज ऐं बदअमनीअ जी भड़कियल बाहि ख़िलाफ़ बेकारी पुल मियां साहब खां तादसी NG बाईपास मोड़ खां थींदे रुस्तम मोड़ खां लेकदर ताईं हिकु ज़बरदस्त एहतजाजी रैली कढी वई, जेका लेकदर चौक शिकारपुर ते मुज़ाहिरे जी शक्ल अख़्तियार करे वरिती। मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे अॻवाननि बदअमनीअ जी भड़कियल बाहि ते अफ़सोस जो इज़हार कयो ऐं बदअमनीअ जो ज़िम्मेवार पुलिस ऐं चूंडियल नुमाइंदनि खे क़रार ॾींदे चयो आहे त PP सिंध में रहंदड़ माण्हुनि खे ॾोहारियुनि हवाले करे छॾियो आहे। कंहिं बि बहिराड़ी तोड़े शहरी माण्हूअ जी जान माल, इज़त आबरू महफ़ूज़ नाहे रही। आम माण्हू घर खां निकिरी नथो, अगवा थी वञे थो या मारिजी वञे थो। PP सरकार आम माण्हुनि खे वहशी शिकारनि हवाले करे छॾियो आहे। हिन चयो त सिंध में PP सरकार जी गुज़िरियल 16 सालनि जी हुकूमत में केतिरा ई बेगुनाह माण्हू क़तल कया विया आहिनि। कूड़ी पुलिस ऑपरेशन ज़रिए अरबनि रुपयनि बजट हड़प कई वई आहे, पर अवाम खे फुरधाड़नि ऐं अॻवान जा तोहफ़ा ॾिना विया आहिनि। मौलाना अब्दुल्ला महर जो चवणु हो त वीडियोज़ वायरल थियण बावजूदि शिकारपुर
जे रहवासी पोरियत अब्दुल राफ़ी समोज़ी जी बाज़ियाबी लाइ पीपी उम्मीदवार तोड़े पुलिस तमाशाई वारो किरदार अदा कयो, जंहिं जे नतीजे में हथियारबंदनि बेदर्दी सां तशद्दुद करे ग़रीब पोरियत खे क़त्ल करे छॾियो।